अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुबह प्रोग्राम सिंध अफेयर्स मां सनाउल्ला हाशमाणी हमारी खिदमत में हाज़िर है। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॿिनि अहम मामलनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। गुज़िरियल ॾींहुं कराची जे पोश इलाइक़े क्लिफ्टन में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जंहिंमें रोढ़ीवासी डॉक्टर आकाश कुमार खे फुर मुज़ाहिमत दौरान क़त्ल कयो वियो। 25 लख रुपया ॿुधाया पिया वञनि त डॉक्टर खां जेके आहिनि उहे फुर थिया आहिनि। जंहिंखां पोइ वारिसनि टे तलवार वारे इलाइक़े में धरणो हुयो, जिते वॾे अंग में हिंदू बिरादरी समेत सिविल सोसाइटी जा माण्हुनि शिरकत कई। उते सिंध हुकूमत जा नुमाइंदा पहुता, कुमैल हैदर शाह साहब पहुतो, गॾोगॾु मेयर मुर्तज़ा वहाब बि पहुतो, पर जेके उतां जा मुज़ाहिरीन हुआ उहे इलाही कावड़ में नज़र आया। पर सिंध हुकूमत जे नुमाइंदनि उन्हनि यकीन ॾियारियो त 24 कलाकनि जे अंदरि जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार थींदा। जंहिंखां पोइ वारिसनि उहो धरणो ख़तमु कयो। हाणे हिन वक़्तु इहे ख़बरूं ज़रीन वटां जेके पुलिस जा ज़रिया आहिनि उहे इहे ख़बर ॾियनि पिया त जेके डॉक्टर आकाश जे क़त्ल में मुलविस आहिनि, शकी तौर ते 7 ॼणनि खे जेको आहे उहो गिरफ़्तार कयो वियो आहे। साउथ पुलिस जे इतला ते जामशोरो पुलिस जेको आहे उहा टोल प्लाज़ा वटि नाकाबंदी कई, जंहिंखां पोइ उतां जेके आहिनि 2 जवाबदार जेके आहिनि उहे गिरफ़्तार थिया आहिनि। हिकु औरत बि ॿुधाई पई वञे। इन में ॾहरकी वासी मुख्य जवाबदार रामचंद ॿुधायो थो वञे ऐं सखर वासी सागर खे बि इन ई सॼे मामले में गिरफ़्तार कयो आहे। इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त आचर वारे ॾियारे ज़िले हेडक्वार्टर्स में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां हिकिड़ो एहतजाज कयो वियो, मरसूं मरसूं सिंधू न ॾिसूं। उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। स्टूडियो में मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी तजिया निगाह ज़ोएब ज़रदारी साहब। ज़ोएब साहब, वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। ॿियो बि गॾोगॾु मौजूदु आहिनि इरफान महबूब साहब। इरफान साहब, तव्हांजी बि वॾी महिरबानी। ज़ोएब साहब, पहिरियां आकाश कुमार जो जेको क़त्ल वारो मामिलो आहे इन ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं। गुज़िरियल ॾींहुं पाण बि इन सॼे मामले खे कवर कयो ऐं सॼी मीडिया हाईलाइट कयो इन मामले खे। उन खां बाद में ॾिठोसीं त प्रेशर बि डेवलप थियो गवर्नमेंट ते। पर केसीं ताईं कराची जे पोश इलाइक़नि में बि जेके हिकिड़ा वापारी आहिनि, जेके पढ़िया लिखिया नौजवान आहिनि सिंध जा, उहे क़त्ल थींदा रहंदा ऐं हुकूमत जी रिट असांखे किथे नज़र न ईंदी। कराची मतिलबु इन खे जेकॾहिं हाणे पाण सिंध जो कचो चऊं न त मुंहिंजे ख़्याल में जीअं हुनजे वारसनि बि चयो पियो न, सिंध जो कचो थी वियो अथव हाणे कराची। उहो कीअं? जीअं तव्हां कचे में जॾहिं बि तव्हां रोड तां का फुर थींदी आहे, को माण्हू अॻवा थींदो आहे, त फौरन माण्हू कचे में लही वेंदा आहिनि। छाकाणि त हुनजो कचे में निकिरी वञणु, फरार थी वञणु ॾाढो आसानु हूंदो आहे। पोइ तव्हां हुनखे ॾाढो ॾुखियो थींदो आहे ॻोल्हणु। त कराची बि ईअं ई आहे, कचे वांगुरु ई आहे। बसि हीअ इमारतुनि जो कचो आहे, हो वणनि जो ऐं झंग जो कचो आहे। इहो फ़र्क़ु आहे। हिते बि माण्हुनि जे लाइ इहो एॾो वारदात करणु आसानु आहे त छाकाणि त केरु कंहिंखे रोके कोन थो। हिते केरु एॾो वॾो किरोड़नि जी आबादी जो शहरु आहे त पुलिस जेका आहे सा उहा उन नमूने जी तव्हांखे हुनजी पेट्रोलिंग नज़र कोन थी अचे। जेकॾहिं तव्हांखे पुलिस नज़र ईंदी त उहो जहिड़े कम जे लाइ हुजणु खपे उन कम जे लाइ लॻी पई आहे, जेको हुनजो धंधो आहे। हाणे इन में जेके ॾोहारी माण्हू आहिनि उन्हनि जी दिलि वॾी थिए थी। मुंहिंजे ख़्याल में उहो सम्झनि था त कराची जे अंदरि ॾोह करणु तमामु आसानु आहे। इहो ॾिसो, तव्हां हर महीने जेकॾहिं फिगर्स खणो त केतिरो स्टेट क्राइम आहे कराची में। छो थो थिए? छाकाणि त ॾोह करणु त ईज़ी आहे। कंहिंखां बि मोबाइल फुरिजी थी वञे, कंहिंखां मोटरसाइकिल फुरिजी थी वञे, कंहिंखां गाॾी फुरिजी थी वञे, कंहिंखां पैसा फुरिजी था वञनि। एटीएम जे अंदरि बि माण्हू फुरिजी थो वञे। अहिड़ा खोड़ सारा वाक़िया थिया आहिनि ऐं इहे मामूल मूजिबि थियनि था। ईअं कोन्हे त को कॾहिं कॾहिं को थींदो आहे। त हाणे कराची जेको सॼो जो आहे न, जेका मुंहिंजे डायनामिक्स जेके आहिनि उहे ॼण त इन करे बि ॾोहारियुनि जे लाइ वधीक सूटेबल आहिनि। छाकाणि त पुलिस त हिते ॼण त ईअं ई वतंदी आहे, घुमंदी। तव्हां ॾिसंदो केॾी महिल कंहिं होटल ते पुलिस वारा बीठा हूंदा, रिलैक्स थींदा, चांहि मां पींदा पिया हूंदा, किथे तव्हांखे उगाड़ी जे चकरनि में नज़र ईंदा। मतिलबु ईअं आहे न। त हाणे उते असां वटि ऐं जंहिं बि शहर में, रुॻो कराची जी ॻाल्हि नथो कयां, सॼी सिंध में जंहिं इलाइक़े में, मुंहिंजे ख़्याल में शायदि सिंध जो को बि हिकिड़ो इलाइक़ो अहिड़ो कोन्हे जिते का पुलिस जी रिट हुजे। जिते हीउ जेको एॾो वॾो शहर आहे, हिते हिन वक़्त ताईं बदकिस्मती इहा आहे त पुलिस पंहिंजी रिट ई क़ाइमु न करे सघी। जेकॾहिं कराची जे अंदरि स्ट्रीट क्राइम, टारगेट किलिंग, भत्ताखोरी, इन मोबाइल स्नैचिंग, इन क़िस्म जूं जेके वारदातूं जेकॾहिं ख़तमु थियूं हुयूं त हुन ऑपरेशन जे नतीजे में ख़तमु थियूं हुयूं। नेशनल एक्शन प्लान तहत ख़तमु थियूं हुयूं। पुलिस खे हिकिड़ो सॼो माहौल ठाहे ॾिनो वियो, सॼो पुरअमन करे त बाबा हाणे तव्हां इहे शयूं कयो। पर पुलिस वरी पंहिंजे हथनि मां निकिरी वयूं। हाणे मूंखे अलॻि ॿुधायो त घणा ॾींहं थिया आहिनि हिते रेंजर्स जे वर्कशॉप ते जेको आहे सो हमिलो थियो। कुझु ई वक़्तु गुज़रियो, ठीकु आहे। कहिड़ो उन खां पोइ कहिड़ा अलर्ट थिया आहिनि, पुलिस छा पुलिस जेके आहिनि से क़दम खयां आहिनि, पुलिस कहिड़ियूं चेकिंग शुरू कई आहे, कहिड़ी का कुझु बि न। त हिते असां वटि उन ई वारदात ते वधीक पोइ या पुलिस या ॿिया हुकूमती इदारा तहरुक में ईंदा आहिनि, जिते पोइ वारिस ईअं ई रड़को कनि, को धरणो हणनि। न त कराची में रोज़ अलाए केतिरा माण्हू मरनि था पिया।
हिते एतिरा वाक़िया एतिरा माण्हू कराची जे अंदरि दहशतगर्दी में कोन था मरनि जितां रुॻो रोड एक्सीडेंट में मरनि था महीने जा जेकॾहिं फिगर खणो किथे बि हुननि जी ॼण त इहा प्रायोरिटी न रही हाणे कंदा ही छाकाणि त धरणो लॻी वियो प्रेशर आयो कुझु माण्हू पकड़े हर वारदात ते ईअं थी सघे थो अॼु जे दौर में त तमामु जदीद क़िस्म जूं शयूं आयूं आहिनि तव्हांजूं कैमराऊं कहिड़े मर्ज़ जी दवा आहिनि साईं नौजवान खे गोली लॻी आहे गोली लॻण खां पोइ जेकॾहिं को बि माण्हू हितां जेकॾहिं ॿाहिरि निकिरे थो त जेकॾहिं हू शाराए भुटो वठी थो वञे त बि हुनखे क्लिफ्टन खां होसी DH ताईं पहुचण लाइ या काठोड़ ताईं पहुचण लाइ हुनखे 40 मिंट त लॻंदा न मज़े सां लॻंदा त तव्हांजूं कैमराऊं ऐं जेकी कराची जी ट्रैफिक आहे 40 मिंट खां वधीक लॻंदा ऐं जेकॾहिं हू सिधे रस्ते सां वञनि था पुराणे रस्ते सां त पोइ त 1.5 कलाक लॻंदो उन्हनि खे ॿाहिरि निकिरण में जेके ज़रिया अञा ॿुधाइनि पिया त गिरफ़्तार के थिया आहिनि त मक़सदु आहे त असां वटि ही जहिड़े क़िस्म जो ॾोहा हीउ थोरो यूनिक ॾोह मूंखे लॻे थो जॾहिं बि बैंक मां निकिरंदे को माण्हू फुरिजे या बैंक वेंदे फुरिजे त पोइ इन में 2 ऑप्शन ज़रूरु हूंदा आहिनि जेके साम्हूं आया बि आहिनि मुख़्तलिफ़ केसिस में बैंक मां निकिरंदे जेकॾहिं को माण्हू फुरिजे थो त पोइ हुनजा पहिरां बैंक जे कंहिं माण्हू ॾे हूंदा आहिनि त बैंक छो त मां बैंक मां केतिरा पैसा पियो कढायां इहे ॿाहिरि फोरू खे कहिड़ी ख़बर पई थी 10 माण्हू आया आहिनि ज़रूरी आहे छा 10 ई माण्हू जेके आहिनि से पैसा कढाइण अचनि सही ॻाल्हि मूं 5 लख कढाया आहिनि हिन 25 लख कढाया आहिनि इहा फोरुनि खे ख़बर पए थी मूंखे छॾे ॾींदा चवंदा हिनखे छॾी 5 लख वारो 25 लख वारनि खे पकड़ी छाकाणि बैंक जा माण्हू मुलविस हूंदा आहिनि जेके अहिड़ा केस अॻिते साबित बि थिया आहिनि बिल्कुलु में ॿियो इहो हूंदो आहे त जेकॾहिं को माण्हू पैसा खणी बैंक वञे थो पियो उन में बि को पंहिंजो माण्हू मुलविस थी सघे थो हिन में बि मुंहिंजे ख़्याल में इहे जेके जहिड़े नमूने सां तव्हां जवाबदारनि जा नाला खणो था हाणे इहा कम्यूनिटी का एॾे वॾे धाड़ियल त रही आहिनि कोन हिननि में हिननि जी पंहिंजी कम्यूनिटी जा माण्हू आहिनि डॉक्टर अशोक कुमार जी पंहिंजी कम्यूनिटी जा माण्हू मूंखे वधीक ख़बर न आहे त केतिरा के वेझे रिश्तेदार त पंहिंजा ई माण्हू आहिनि जिन्हनि खे इहा इंफॉर्मेशन थी 50 लख ई खणी पिया वञनि 25 लख जूं 2 बैग हुयूं हिकिड़ी बैग ई खणी विया हुन सम्झो शायदि 50 जो इन में आहे हा उहा हुनजे पीउ पाण ॾिनी आहे CCTV में नज़र थो अचे त जीअं हू गोलियूं न हणनि ॾिनी आहे पाण त हाणे अहिड़ी सूरत हाल में जिते असांजी नौजवान डॉक्टर आहिनि जंहिंजे माउ पीउ जी केॾी इन्वेस्टमेंट थी जिना अस्पताल में ऐं वॾो पुटु हुयो ऐं हुनजो वॾो पुटु ऐं इहे माण्हू हुतां खां कचे मां इन अज़ाब खां लॾे हिते आया त हुते धाड़ियल इन्हनि खे तंग कयो वेठा ऐं हिते अची शहरी धाड़ियल इन्हनि खे मारे था वञनि त मुंहिंजे ख़्याल में सभु खां वधीक सभु ख़बर थी इहा शइ कॾहिं बहितर थींदी 2 शयूं करणियूं पवंदियूं सिंध जी पुलिस खे पोलिटिसाइज़ करणो पवंदो था गैर सियासी पुलिस ठाहियो था पॉलिटिकल इन्फ्लुएंस जेको आहे उहो ऐं ॿियो IG सिंध खे थोरो बाख़्तियार करण ॾियो छॾियोसि हुनखे त हू परफॉर्म करे ऐं जे नथो करे सघे त थोरो थधे दिमाग़ मिज़ाज जो माण्हू आहे हुनजे लाइ ॾाढो ॾुखियो कमु वीचारे खे मिली वई आहे सीट पर हुनखे फ्री हैंड जे करे ॾिनो वञे या एडिशनल IG कराची खे हुकूमत जे तरफ़ां फ्री हैंड ॾिनो वञे त शयूं कुझु बहितर थी सघनि थियूं बाक़ी जेकॾहिं तव्हांजा SHO तव्हांजी मतिलबु हेॾा वाक़िया थी था वञनि केतिरा थिया आहिनि रुॻो हिन साउथ में गुज़िरियल ॾींहंनि में जेकॾहिं ॻणियो केतिरा थिया आहिनि इलाही वाक़िया थिया आहिनि DIG बि दादलो SSP बि दादलो पोइ ज़ाहिर SHO बि दादला DIG साहिबु उहो ई आहिनि जेके हिते ई SSP रहिया आहिनि त जेकॾहिं हिकिड़ो ऑफिसर आहे जंहिं वटि एक्सेस आहे त हू हिते SSP बि न साॻी हद में रहे थो वरी DIG बि रहे थो हुनखे त फिगर टिप्स ते शयूं ज़हन में हुजणु घुरिजनि ऐं हुनजो सॼी नेक्सस खे आहिनि ओगाड़े जी महिल समूरियूं फिगर टिप्स ते हूंदियूं आहिनि अच्छा इरफान साहिबु जेकी फिगर ॿुधाई थी वञे 30 खां 35 माण्हू जेके आहिनि अञा बि वधीक मथां अंग हुजे फुर मुज़ाहिमत दौरान 2026 जेको हलंदड़ साल आहे इन में माण्हू क़त्ल थिया आहिनि पुलिस जी केतिरी वॾी नाकामी आहे ऐं डॉक्टर आकाश वारी मर्डर केस में जेकॾहिं पुलिस परफॉर्म नथी करे ऐं कातिल गिरफ़्तार न थिया थियनि त छा जेको सिंध जो पढ़ियल लिखियल नौजवान आहे उहो हिन सिटी में कैपिटल में रही करे आज़ादाना तौर ते पंहिंजो रोज़गार करे सघंदो हाणे जंहिं देश में जंहिं मुल्क में थाणा रुॻो इन करे ॾिना वञनि त साईं कमाए ॾियो मंथली मुक़ररु हुजे SHOs या जेके तव्हांजा पुलिस ऑफिसर आहिनि उन्हनि जूं मुक़ररियूं बदिलियूं जॾहिं पैसनि ते थियनि ऐं वरी फिक्स थिए त माहवार तव्हांखे एतिरा पैसा ॾियणा आहिनि उते तव्हां कहिड़ी अमुन जी उमेद रखी था सघो त हिन फलाणे थाणे ते जेकॾहिं फलाणो SHO आयो आहे फलाणे ज़िले में जेकॾहिं फलाणो SSP आयो आहे त उते को अमुन अमान क़ाइमु थींदो सवाल ई पैदा नथो थिए त उते अमुन अमान क़ाइमु थिए जेकॾहिं अमुन अमान क़ाइमु थींदो त पोइ कीअं मंथली किथां ईंदी पोइ कीअं जेको आहे सो हुनजी पोस्टिंग बरक़रार रहंदी मथे दी पैसा कीअं पहुचंदा त हाणे जॾहिं हिकिड़ो ऑफिसर हिकिड़ो SHO SSP वटेवर हू पैसा ॾेई पंहिंजी पोस्टिंग कराईंदो ऐं उनखे महीने ते मंथली बि ॾियणी आहे पंहिंजे वॾनि खे त पोइ कीअं मुमकिन आहे त हू उते अमुन कराए
उनखे त पोइ मजबूरी तौर ते हिकिड़ो ड्रिगो रसो ॾियणो पवंदो ॾोहारियुनि खे, भई ठीकु आहे तव्हां कमु पटियो, मुंहिंजे इलाइक़े में मंशियात हलायो भले, मूंखे एतिरा पैसा ॾिजो। जेके फोरू आहिनि, जिन जा हिकिड़ा मुनज़म टोला आहिनि, दहशत गर्दनि खे तव्हां मारे किरायो था, बाक़ी ही जेके फोरू आहिनि उहे तव्हां खां कंट्रोल कोन था थियनि, स्ट्रीट क्राइम तव्हां खां कंट्रोल कोन थो थिए, त उन्हनि खे फ्री हैंड ॾेई था छॾनि, ठीकु आहे तव्हां कयो, उन में असांजो जेको हिसो पती आहे उहो तव्हां रखो। त हाणे जिते अहिड़े क़िस्म जूं रस्मूं हुजनि, अहिड़े क़िस्म जा रवाज हुजनि, जंहिंखे पाण सिस्टम जो नालो हिते ॾिनो वञे, चयो वञे थो, जिते अहिड़े क़िस्म जो सिस्टम हलंदो हुजे, उते असीं पुलिस जी कामयाबी या नाकामी ते कीअं था ॻाल्हाए सघूं? त हिते त माना ऑफिसर जेको अचे थो, पैसा ॾेई अचे थो, उनखे मंथली ॾियणी आहे, हू त पोइ अचे ई न कमु लाइ थो, हू अमुन अमान क़ाइमु करणु थोरी थो अचे, हू त इलाइक़े जो अमुन बिगाड़ण लाइ अचे थो। त भई जीअं जेतिरा ॾोह वधंदा ओतिरी मंथली वधंदी, ओतिरा पैसा वधंदा, ओतिरी डिमांड वधंदी। सो मां सम्झां थो त ओवरऑल सिंध में, न रुगो कराचीअ में त हू घणो, जीअं ज़ोएब साहिबु एक्सप्लेन करे वियो, त क्राइम रेशो तमामु घणो आहे। ऐं उन मथां यकीन कयो त जेके अंग अखर पाण पढ़ूं था, या जेके अंग अखर तव्हां असांजे आॾो आंदा वञनि था, उहे त कुझु बि न आहिनि। 60% जेके क्राइम आहिनि उहे कराची में रिपोर्ट ई कोन था थियनि। रोज़ जो हिते मामूल आहे, बाइक स्नैचिंग आहे, मोबाइल स्नैचिंग आहे, या आम माण्हुनि जी फुरलुट आहे। हाणे कुझु अहिड़ा बि CCTV फुटेज साम्हूं अचनि पिया त जेकॾहिं को फोरू कंहिं माण्हूअ जे कटु लॻे थो, उहो बचाव करे हलियो वञे पंहिंजे इलाइक़े में, घर में, त उहो घर जे अंदरि घिड़ी पवनि था, ऐं उतां जेको आहे सो हू जेका उन्हनि खे शइ घुरबल हुई, जंहिं शइ जे कढ आया, उहा वापसि वठी था वञनि। हाणे कल्ह अलाए चयोनी गडाप में 7 करोड़ रुपया उनजी चोरी थी आहे। घर जे अंदरि हू घिड़ी विया आहिनि, घर भातियुनि खे यरगमाल कयो अथनि, पैसा खयां अथनि, सामान खयां अथनि, इवन ॿारनि जो जेको सामान आहे उहो बि खयो अथनि। हाणे इहा सूरत हाल आहे सिंध जे राजधानी शहर कराचीअ जी, जंहिंखे असीं इंटरनेशनल शहर चऊं था, ऐं असां ख्वाब था ॾिसूं त ही दुबई तिर्स ते हिकिड़ो शहर थींदो, ऐं असेंबलियुनि में वेही असीं बयानु ॾियूं था त ही शहर जेतिरो सिंधियुनि जो आहे, ओतिरो पंजाबियुनि जो आहे, ओतिरो पठाणनि जो आहे। पर हिन आलमी सतह जे शहर में तव्हां ॾिसो त सही, त जेकॾहिं को माण्हू हुन जी हदनि में दाख़िल थिए थो, का चेकिंग आहे असां वटि, त हे माण्हू किथां थो अचे? ही जेके तव्हां नाला खयां, राम ऐं सागर, इहे हाणे मुख़्तलिफ़, को रोड़ी जो था ॿुधायो, को 10 जो था ॿुधायो, सखर जो आहे, त उहे जॾहिं कराची आया हूंदा, त हाणे ईअं त कोन आया हूंदा, उतां सामान सौदो खयो आया हूंदा, हथियार खयो आया हूंदा, ऐं हिते 3 तलवार ते अची हिननि खे फुर करणी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिननि जो हल्को फुल्को नेटवर्क या जेको राब्ता आहिनि उहे कराची में, सहूलियतकारी कराची में बि हूंदी। त हाणे कीअं जेको आहे सो हेॾे वॾे सॾपन ते CM हाउस आहे, सॾपन ते हितां बिलावल हाउस आहे, ऐं 2 खां 3 थाणा आहिनि, बल्कि 4 थाणा आहिनि सॾपन ते ई। फेरियर लॻे थो, क्लिफ्टन लॻे थो, ऐं दरख्शां लॻे थो, 4-5 थाणा आहिनि हिते सॾपन ते से बि। हाणे इहे माण्हू हथियार खणी पहुता कीअं? आराम सां हिकिड़ी वारदात करे खयूं ई हलिया विया, ऐं कंहिं कुझु बि न चयो। सभ खां वॾो सुवाल ख़बर इहो कहिड़ो आहे? इहो आहे मुंहिंजे ज़हन में त इहे कैमराऊं रुगो ॾंड वठण लाइ ॻाल्हाइनि, रुगो इहे कैमराऊं तव्हांजी गाॾियुनि जो चालान कंदियूं ऐं उन खां ॾंड वठंदियूं, माना ज़िंदगी बचाए नथियूं सघनि इहे कैमराऊं। घटि में घटि तव्हां जेका इहो डिटेक्ट कनि थियूं त मूंखे बेल्ट लॻल आहे या न, सीट बेल्ट, त पोइ इहो बि त कहिड़ियूं बि त कैमराऊं हणो न, जेको माण्हू को अचे थो पियो त हुनखे वर में पिस्टल लॻल आहे या कोई हथियार अथसि उहा बि ख़बर पए, मोटरसाइकिल ते अचे पियो त चेल में हथियार ॿधल अथसि उहा बि ख़बर पए। इहे कैमराऊं बि त हणो न, रुगो उहे कैमरा हणो था जंहिं मां पंहिंजो धंधो था कयो। अॻु में ॿुधण में आयो त ससी टोल प्लाज़ा वटि हिननि अहिड़े क़िस्म जूं कैमराऊं हुयूं जंहिंमें करे उहो स्कैनर्स लॻाया त जेके हितां गाॾियूं गुज़रंदियूं हुन मंशात उनजी ख़बर पवंदी। पर उन खां लॻाइण खां बाद में ख़र्च बि थियो, ख़बर पई, इफ़्तिताह बि थिया ॾाढो ज़बरदस्त, पर अहिड़ी ख़ातिर खां कार्रवाई साम्हूं न आई आहे त ॿुधायो जे उन्हनि स्कैनर्स वरी साइड खां गुज़ारींदा हूंदा उहा गाॾी, उनखे ख़बर हूंदी आहे ही उन जे लाइ हुननि आया जेका गाॾी असांजी सेटिंग खां सवाइ वञे उनखे पकड़ियूं, बाक़ी सेटिंग वारी त साइड खां। ॿियो हिकिड़ो कल्ह वारे वाक़े में जेकी अहम शइ ॿी या जेको उनजो वालिद बि ॿुधाए पियो त हिकिड़ो त हुननि गोली हणी, जेके कातिल हुया, जेके फोरू हुया, हुननि गोली हणी। उन खां बाद में जॾहिं हू हॉस्पिटल जी तरफ़ विया आहिनि त रश एतिरी आहे शहर में जो ऑन टाइम उते न पहुची सघिया आहिनि। जेकॾहिं थी सघे पियो, जेकॾहिं टाइम सां हू पहुचनि हा हॉस्पिटल त नौजवान जान बची बि सघी पई। हू साउथ सिटी तरफ़ वञनि पिया, हू हुनजा वारिस इहो चवनि था त एतिरी ट्रैफ़िक हुई जो मतिलबु ट्रैफ़िक जी मतिलबु उन रस्ते जे दौरान ई हुन नौजवान ॾिसो ट्रैफ़िक जा इशूज़ आहिनि। हाणे इन में वाक़ई जेकॾहिं तव्हां कराची में इन शयुनि जो जाइज़ो वठो न त खोड़ माण्हू जेके आहिनि उहे अस्पताल पहुचण खां अॻु में इहे फौत थी था वञनि। कंहिंखे हार्ट अटैक थिए थो, कंहिंखे ॿिया को एक्सीडेंट में शयूं थियनि थियूं, या वरी कंहिंखे को फायरिंग में। त इहो मसइलो त तमामु घणो आहे। मतिलबु इवन तव्हां पाण ॾिसो
त गुल प्लाज़ा जी बाहि वारो मसइलो पेश आयो त हा, पाणी फायर वारो ब्रिगेड बिल्कुलु, वारनि चयो त बिल्कुलु। बाबा ट्रैफ़िक में असांजी गाॾियूं फासी वियूं, केतिरा माण्हू सड़ी भरी विया। हा। त हीअ त सॼो पंहिंजे इन में रुॻो मतिलबु ट्रैफ़िक पुलिस ते पाण ज़िम्मेवारी कोन था विझूं, पर हाणे इन में KMC जी ज़िम्मेवारी आहे। इंफ्रास्ट्रक्चर तव्हां ॾिसो, हा। गाॾी कंहिं खॾे में लॻी ख़राबु थी पई, पोयां सॼी ट्रैफ़िक जाम थी वेंदी। ख़ुदि असांजे पंहिंजे शहरनि जो बि इशू आहे। उहे बि गाॾी जेका आहे असां हर भरू कोशिशि कंदा त माना हेॾां होॾां कढे करे तकड़ हूंदी, ओवरटेक करे वॾी निकिरंदा। तकड़ हूंदी। ओवरटेक करे। छाकाणि ॾिसो, तव्हां इहो ज़हन में इहा सम्झण जी ज़रूरत आहे त ज़रूरी कोन्हे त जेको एमरजेंसी पेशेंट आहे उहो रुॻो एम्बुलेंस में अची रहियो हुजे। हा, पंहिंजी पंहिंजी पर्सनल गाॾी में बि को एमरजेंसी अची रहियो हूंदो आहे, ग़रीब माण्हू रिक्शा में बि को अची रहियो हूंदो आहे। बिल्कुलु ई। हाणे असां वटि ट्रैफ़िक जो निज़ाम माना मुख़्तलिफ़ पासनि खां ख़राबु थियल आहे। ख़ुदि ट्रैफ़िक पुलिस उनखे कंट्रोल न पई करे सघे। उनखां पोइ इहे रिक्शाउनि जो आज़ार जेको तमामु घणो आहे, बाइकर्स जेके आहिनि, जेको जितां अचे गुत हणे थो, रोड तव्हांजा टुटरा पिया आहिनि। तव्हां मां कल्ह 3 ॾींहं आयुसि पे, तव्हां यकीन कयो त शाहरा फैसल ते तव्हां ईंदो त अचानक तमामु हिकिड़ो वॾो खॾो ठहियो पियो शाहरा फैसल ते, जंहिंजे मथां कैमरा लॻी पई आहे। हे कैमरा आहे, ख़बरदार जो तव्हां सीट बेल्ट न पाती आहे, पर हेठि खॾो उन कैमरा खे नज़र नथो अचे, जंहिंमें जेकॾहिं गाॾी लॻंदी ज़ोर सां, का बि नंढी गाॾी लॻंदी त उहा यकीननि जेका आहे उहा इनबैलेंस थी वेंदी ऐं साइड जेके ॿियनि गाॾियुनि सां टकराए सघे थी। इहा हालत आहे। हाणे इहो बि इन जी इहो KMC या जेको सिंध गवर्नमेंट के जा जेके इदारा आहिनि, उहे उन्हनि खे इहा शइ नज़र कोन्हे, जॾहिं की पाण गुज़रनि था, पर हिननि जूं गाॾियूं वरी वॾियूं आहिनि, तंहिं करे हिननि खे खॾनि खुॿनि जी परवाह कोन्हे। ऐं उनखां पोइ ॿियो असां वटि ख़ुदि सिविक सेंस बि कोन्हे असांजे माण्हुनि। असांखे ट्रैफ़िक रूल्स फॉलो कोन था करणु अचनि, असीं पाण करणु कोन चाहियूं। हर माण्हू खे तकड़ आहे त मां अॻु में पहुचां, जंहिंजे करे तव्हांजी नंढड़ी ग़लती जे करे, पोयां का तव्हांजी ग़लती जे करे का इंसानी जान जेका आहे उहा हली वेंदी आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहो सिविक सेंस बि असांजे माण्हुनि में आणण जी ज़रूरत आहे। त इहे समूरा जेके आहिनि इन जा एलिमेंट्स आहिनि। पर बाक़ी जेको आहे सो हीअ जेको तव्हां चओ था, मुंहिंजे ख़्याल में त थी सघे थो त इन जो कंहिं गैंग सां वास्तो हुजे, छाकाणि त अञा ताईं नई पुलिस इन जी गिरफ़्तारी जी तस्दीक पई करे, नई वरी अञा ताईं का शइ आई आहे। थी सघे थो ज़रिया ॿुधाइनि पिया त इन जी इन्वेस्टिगेशन हले, थोरे वक़्त में शयूं थी सघे अची बि वञनि। पर मूंखे ही कंहिं हिन जी फैमिली जे 3 जा ई माण्हू लॻनि था। मूंखे इहो को हाणे मां इन कम्यूनिटी जा के हर भुर त धाड़ियल असांखे कोन नज़र ईंदा आहिनि, जेके फोरू हुजनि या छा, त हीअ के हिन जा वेझा ई अज़ीज़ हूंदा, जिन्हनि खे इहा ख़बर बि हूंदी त हीअ एतिरा पैसा आहिनि, घरां खयूं पिया था वञनि या बैंक मां खयूं था अचनि, त ही नाला बि जेके आहिनि उन्हनि हिकिड़ी बैंक तां कढाया आहिनि, ॿी बैंक ते पे ऑर्डर जमा कराइणा आहिनि, उन जे लाइ खणी त इहो। ऐं वरी उहो जेकॾहिं को हुजे को अफ़गानी या को ॿियो को, त पोइ असां सोचूं आहे वेही त भई छा आहे। ऐं नाला ई उन्हनि जी पंहिंजी कम्यूनिटी जा आहिनि, साफ़ ज़ाहिर आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में त इहे इन जे पंहिंजी फैमिली ट्री खां या पंहिंजो जेको हूंदो आहे न वेझो दोस्ताणो जेको दुश्मनी उन खां ॿाहिरि न हुजे, और पंहिंजे मामला हुजनि। सही। अच्छा, ॿियो हिकिड़ो अहम मामिलो आहे ज़ोएब साहिबु, आचर वारे ॾींहुं भारत जी जेकी आबी दहशतगर्दी आहे मोदी सरकार जी, उनजे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी सॼी सिंध में सरापा थी कई, ज़िली हेडक्वार्टर्स में सरापा एहतजाज, ऐं नारो हुयो मरसूं मरसूं सिंधू न ॾिसूं। ॿिए पासे ॾिसूं था सिंध जो जेको आम आबादगार आहे, उहो इहो नारो कोन थो हणे त मरसूं मरसूं सिंधू न ॾिसूं। उहो थो चए असांखे पाणी ॾियो, असांजो मक़ामी वॾेरो पाणी खणी थो वञे, जागीरदार पाणी खणी थो वञे, हुकूमत में वेठल जेके असेंबली में वेठल जेके नुमाइंदा आहिनि उहे असांजो पाणी चोरी करे था वञनि। हुननि जो जेको एहतजाज आहे उहो वरी इहो आहे, यकीनन आबी दहशतगर्दी भारत करे पियो, उनखां को इनकार न आहे, ऐं वॾो दहशतगर्द आहे मोदी। पर इहा दहशतगर्दी जेकी नंढे आम आबादगार सां थिए पई, उन ते त कंहिंजो ध्यानु ई कोन थो वञे। ॾिसो, इहा मूंखे त वॾी हैरत जी ॻाल्हि नज़र पई अचे त ईअं माना इन प्रोटेस्ट करण जी ज़रूरत छो पेश आई, माना उन सां छा थींदो, छा मतिलबु आहे त हू को मोदी परेशान थी वियो हूंदो त बाबा हाणे सिंधी माण्हू चवनि था मरसूं मरसूं सिंधू न ॾिसूं, त माना हाणे छा थींदो। ॻाल्हि इहा आहे त इन में को शक कोन्हे त हुन जंग में शिकस्त खां पोइ मोदी बौखलाइजी वियो आहे। उनजे करे हुन इहा हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त मां पाणी न ॾींदुसि, न ॾींदो, तुंहिंजे पीउ जो पाणी जो न ॾींदे। हीअ जेको मुआहिदो आहे, इहो इंटरनेशनल हिकिड़ी ट्रीटी आहे, उन ते ईअं को हिकिड़ो मुल्क ऐं वेहंदो ऐं सो वरी हिकिड़ो मुल्क जेको वरी पाड़ेसरी मुल्क जेको एटमी ताक़त आहे उनजो पाणी रोके छॾींदो। हिते ॾिस, हिते बि जेको सिंध हुकूमत जो इरिगेशन वारो आहे, उनखे चओ तूं पंहिंजे MNA या MPA जे पाणी ते ज़मीन ते वाराबंदी करे ॾेखार, पादर कीअं थो खाई, न कंदो न। त मोदी वरी एॾो मुड़ुसु माण्हू थी वियो आहे जो माना असांजो पाणी रोकंदो। तंहिं करे हीअ पीपल्स पार्टी असल में मिड़ई किथे पंहिंजे पाण खे पाण वणाइण जे लाइ इहो शयूं कयूं आहिनि त भई इहो ठीकु आहे। ऐं मरसूं मरसूं करे चवंदा आहिनि सिंध न ॾिसूं, मरसूं मरसूं कॾहिं पाणी न ॾिसूं, मरसूं मरसूं कॾहिं सिंध ॾिसूं, सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, तव्हांखे मारे ई केरु थो? हा, तव्हांखे मारे ई केरु थो? जो मरसूं मरसूं, तव्हांखे मारे ई केरु कोन थो? को केरु आयो आहे तव्हां ॾे लठ खणी
जो तव्हांखे मारे थो जो तव्हां बसि धक कयो था कयो बाबा मरसूं मरसूं, तव्हांखे कंहिं चयो आहे त तव्हांखे मारींदासीं, कंहिं चयो आहे तव्हांखे कुटींदासीं। हीअ मार शायदि जेल वञण वारे मामले खे मार चवंदा आहिनि। हे जॾहिं को एहतसाब थिए थो त पोइ उन में चवंदा आहिनि भई माना इन खे शायदि हीअ मार सम्झनि था। ऐं बाक़ी नारा हिन जो आहे, हाणे हुननि पाण कब्ज़ो करे वरितो आहे। होशमुम सीधी जो परेशान हूंदो त यार इहो मां इहो छा करे वरितो जो हाणे माना हीअ लॻे थो त हिन नसल खे त ख़बर ई न पवंदी अचण वारनि खे, त उहो सम्झा त शायदि पीपुल्स पार्टी जो नारो आहे होशमुम सीधी अलाए केरु हो। त मरसूं मरसूं सिंधू न ॾिसूं, कॾहिं इहे चवंदा आहिनि मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं। बाक़ी को मसइलो ई कोन्हे, सिंध सॼी खपाए छॾिबी, सिंध जा वसीला ॾेई छॾिबा, सिंध जो पाणी बि हिते ॾेई छॾिबो, सभु शयूं ओके कैनाल्स ते ओके करे छॾिबो। ऐं हिते सिंध जे माण्हुनि खे सहूलियतूं न ॾिबियूं, इंफ्रास्ट्रक्चर कोन ॾिबो, उहे सिहत जूं सहूलियतुनि खां महिरूम हूंदा, स्कूल बंदि रखिबा, पीअण जो पाणी ॾिबो कोन। पोइ बाक़ी हाणे छाजो मरसूं, तव्हां पाण भली जियो पर सिंधियुनि खे त न मारियो। मां चवां थो मरसूं मरसूं ठीकु आहे, पर हे जेको मारसूं मारसूं त ख़तमु करो न। तुसां आप मारसूं मारसूं माना आप सिंधिया को मारो, बाक़ी तुसां आप न मार के असां केरु मरसे सां ई न करे भला ग़रीब आबादगार उन्हनि ॾे हरिया को पाणी त ॾियो। न न न ॾिसूं न असांखे मरसूं मरसूं सम्झी, पर नंढे आबादगार को पाणी न ॾिसूं। अच्छा ठीकु आहे, ऐं असुलु नारो हुनजो इहो हुजणु खपे जेको हक़ीक़ी तौर ते ऐं माण्हुनि खे लॻंदो त सच था ॻाल्हाइनि। ऐं मरसूं मरसूं करप्शन न छुड़ेसि, ठीकु आहे, मरसूं मरसूं बदहुकुमरानी जारी रखेसि। नारा इहे हणणु खपनि हिननि खे, मरसूं मरसूं पाणी असां पैसा ते ॾिसूं। ठीकु आहे, हे नारा हर बुरो ग़लति पिया था आणनि, मरसूं मरसूं सिंधू न ॾिसूं, मरसूं मरसूं सिंधू न ॾिसूं। इहो चइबो आहे मरसूं मरसूं करप्शन न छुड़ेसूं, मरसूं मरसूं मुफ़्त जो नौकिरी न ॾिसूं, पैसा ॾेखार पैसा मेरिट ते बि न ॾिसूं। हा। ऐं माना जेॾी महिल हाणे मां हींअर हिकिड़ो जुमिलो चई ॻाल्हि वरी हिन ॾे मोकिलियां थो, जेॾी महिल बि हिननि खे ॻाल्हि कर, जेॾी महिल माना पाण वणाइण जी त पोइ अची जज़्बाती थी वेंदा, बसि पोइ तव्हांखे लॻंदो न बसि इहो इजो था इंडिया पहुचनि। पर वरी जॾहिं सिंध जी ॻाल्हि कर, जेॾी महिल हिननि खे ॻाल्हि कर दादा तव्हां नौकिरियूं मेरिट ते छो नथा ॾियो, तव्हां सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे तबाह करे बर्बादु करे छॾियो आहे। तव्हां जेको आहे सो पीअण जो पाणी माण्हुनि खे न पिया ॾियो, तव्हां रोड रस्ता कोन था ठाहे सघो, तव्हां खां के फोर मुकमल कोन थियो आहे, तव्हां खां यूनिवर्सिटी रोड कोन थो ठहियो थिए, तव्हां खां अस्पताल में दवाऊं कोन थियूं ॾिनियूं थियनि, तव्हां स्कूल त हज़ारे स्कूल तव्हांजा बंदि पिया आहिनि, तव्हां खां खोलिया कोन थियनि। जेॾी महिल इहा ॻाल्हि पुछीनि पोइ ख़बर छा चवंदा आहिनि, चए अबा इहो असांखे ख़बर न पवंदो, पोइ अबो इहो ख़बर न पवंदो आहे असांखे, पोइ हिते ख़बर न पवंदो। बाक़ी जेकॾहिं थोरी चौं बचे न, थोरी माना ख़बर पए त हाणे इहा सोंटी लॻण वारी आहे, पोइ मरसूं मरसूं सिंध में। अच्छा इरफान साहब, बसि आख़िर में मुख़्तसिरन तव्हां खां हिन मामले ते मां ॼाणणु चाहींदुमि त कल्ह जेके तव्हां बि एहतिजाज यकीनन ॾिठा हूंदा मीडिया ते, असां बि रिपोर्ट बि कया, ॾिठासीं बि पिए, उन में अक्सर माण्हू उहे आहे जिन खे सिंध तास मुआहिदे जी ख़बर ई कोन त थियो कॾहिं, हिन में आहे छा, पर उनजी स्पीचिस जेॾी महिल तव्हां ॿुधो तव्हांखे लॻंदो त माना हिननि खे हथियार ॾिजे ते सिधी गोलियूं हलाईंदा। असां सभ खां पहिरियां तव्हां जॾहिं ज़ोहिब साहिब खां सवाल पे कयो त उन खां पहिरियां तव्हां इल्ज़ाम तराशी कई असांजे वॾेरनि ते, MPs MNAs ते पाणी था चोरी कनि ऐं आबादगारनि खे नथा ॾियनि। इहा आउं मुज़म्मत कयां थो पहिरियां ते हिन शइ जी। सही, इहो जेको बि कुदा कमु थियनि था हे मोदी थो कराए। अच्छा, तव्हां सिंध जे कहिड़े बि ज़िले में हलिया वञो, उते मुंड जा जेके आबादगार आहिनि उते सारियूं पोखियल आहिनि, उन्हनि खे पाणी मिले थो। मोदी थो चए तव्हां पोखियो, मोदी थो चए, ऐं तव्हां पर पुछड़ी जा जेके आबादगार आहिनि उतां जे लाइ मोदी पाणी रोके थो छॾे। अच्छा, जेके जेके आबादगार आहिनि, मुंड जा आबादगार आहिनि, MPs आहिनि, MNA आहिनि, वॾेरे न, पोइ हे थोरो क्लियर करे त माना हे सिंध जे मोदी जी ॻाल्हि पियो करे। इहो सिंध जे मोदी, माना सिंध में हिकिड़ो नंढो मोदी आहे, हिकिड़ो शेर आहे, हिकिड़ो पढ़णु त न खपे, हिकिड़ो पर हाणे पढ़ी था वठूं, मजबूरन छा कयूं थो। हिकिड़ो आहे त शर्म बड़ी शइ जिसको मौला दे, इनको बोला तुम ऐसे ही ठीक है। हाणे पहिरियां इमरान ख़ान जी जॾहिं हुकूमत हूंदी हुई त इहे माण्हू इमरान ख़ान जे ख़िलाफ़ एहतिजाज कंदा हुआ त हे पाणी नथो ॾे सिंध खे। हाणे छा आहे, पीपल्स पार्टी पाण वफ़ाक़ सां इलाक़ में आहे। हाणे इन्हनि जी इहा जेके रिंगट हूंदा, पंजाब पाणी खाई वियो असांजो, इरसाद ऐं पाणी नथो ॾे, वफ़ाक़ असां ज्यादती थो करे, हीअं थो थिए, हूअं थो थिए। हाणे इहे शयूं हुननि जूं हलंदियूं कोन। छो न हलंदियूं? छो जो वफ़ाक़ में हू पाण वेठा आहिनि, भले हू वज़ारतुनि में न हुजनि पर हुकूमत जो हिसो आहिनि। हुकूमत जेकॾहिं हले थी, जेको कुझु कारवार करे थी, उहो इन्हनि जे ॾढ ते थी करे, इन्हनि जे बल ते थी करे, हे वोट था ॾियनि। त हाणे ॿियो को ऑप्शन आहे कोन, पोइ छा कयूं? पोइ हाणे असीं ईअं ई कंदासीं त मोदी ज़ुल्म करे छॾियो। ठीकु आहे, जीअं ज़ुहैब साहिबु ॿुधायो, हुन हिकिड़ो हणी छॾी आहे ड्राड़, पर इहो एॾो सवलो कमु त कोन्हे न। इरफान साहब, असां छा कते त बेलदार ऐं दारोगो मोदी लॻो पियो आहे, रखरायल ॻाल्हि ॿुधी कोन्हे थी, मां हुतां वञा थो मुक़दस ज़ियारतूं करण, तव्हां छा वठिया, हिकिड़ो नंढिड़ो यज़ीद वठी वठिया। त हिते बि जेका ॻाल्हि थी, हिते असांजी सिंध में अहिड़ा नंढड़ा नंढड़ा मोदी, हर को पंहिंजी साइज़ जो हिते मोदी मौजूदु आहे।
जेको ॿिए जो पाणी चोरी करे थो, ॿिए जे पाणी ते कब्ज़ो करे थो न, सॼी सिंध में तूं वेंदव तव्हां हर हिकिड़ी अलॻि साइज़ जा मोदी मिलंदा, नंढड़ो वॾो, वरी तव्हां जेकॾहिं हुनजा भई मुजस्मा ठाहियो विचोलो मोदी, को मुड़ुसवाणो, को वॾे पेटारो, को नंढे पेटारो, को कारो, को अछो, सभु क़िस्म जा मोदी सिंध में मौजूदु आहे। हिते हाणे वाटर कोर्स मोदी तो गैर कानूनी वाटर कोर्स मोदी कढ रहिया आहिनि, झटा मोदी तो आहे हिते। हिननि जो कारो मुंहुं पंहिंजो आहे, हिननि जो पाणी चोरी पाण कनि, पुछड़ी थी पाणी न ॾियनि, नंढा नंढा आबादगार उन्हनि खे रुलाइनि, तड़पाइनि। अच्छा, उहो भाड़ा वड़ा करे हाणे मां हिकिड़ी वीडियो ॾिठी पई, MNA पीपल्स पार्टी जो एजाज़ हुसैन जखराणी, उनखे को गड़ी खैरे जे माण्हुनि जी का वीडियो आई त असां पाणी फसुल लाइ कोन्हे, त हुन सेक्रेटरी इरिगेशन खे कॉल कई आहे। उहा कॉल माण्हुनि खे उतां रिकॉर्ड कई आहे, जंहिंमें उहो चएसि थो यार हिनखे पाणी मां ॾियो, त चए थो हा मां AC सां ॻाल्हाए छॾियो आहे ऐं इहो तव्हां ॾे, ऐं पाणी जेको आहे सो इहो जल्दी 2-3 ॾींहंनि में तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। ऐं उन ई ॾींहुं पाण ख़बर रहियासीं त अलाए कहिड़े कंहिं में वाह खे गारो पियो आहे ऐं सवें ॻोठ ऐं 1000 एकड़ ज़मीन ॿुॾी वई आहे। बिल्कुलु। हाणे इहो इन खां वधीक को ॿियो मोदी थी सघे थो? माना असां वटि सेक्रेटरी खां वेंदे बेलदार दारोगे ताईं समूरा जेके माण्हू आहिनि सभु मोदी आहिनि। पाणी ते हाणे त तइ थी वियो न, पाणी ते जेको कब्ज़ो कंदो उहो मोदी आहे। पोइ सिंध में हुजे या इंडिया में हुजे, तव्हां पाण लाइन कढी छॾी आहे न, तव्हां रैलियूं कढी ॿुधाए छॾियो त जेको बि माण्हू पाणी चोरी कंदो, पाणी ते कब्ज़ो कंदो, उहो मोदी आहे ऐं मोदी सां ठाक ज़ाहिर असांजो आहे कोन। अच्छा, हिकिड़े वरी ॿियो हाणे ताज़ा तरीन बयानु आयो आहे कुझु टाइम पहिरियां हिन पाणी वारे मामले ते। पीपल्स पार्टी जो हिकिड़ो MP आहे, नालो नथो खणा, मां तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। उन चयो त भई ही पाणी जेको चोरी थिए थो, या ही जेके गैर कानूनी वाटर कोर्स लॻल आहिनि, या झटा जेके लॻनि था, इहे हिकु त फंक्शन लीग जा माण्हू था कनि ऐं उन खां अलावा ये जेका पोयों हुकूमत रही हुई फंक्शनल लीग जी परवेज़ मुशर्रफ वारे दौर में, उन ज़माने में हिननि गैर कानूनी वाटर कोर्स कढाया, हिननि पाइप लॻाया वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। सो पाणी जेकॾहिं नथो पए अचे पुछड़ी फंक्शनल लीग तो खुदा जा बंदा, तो के 18 साल थी विया न पीपल्स पार्टी के, सिंध में 18 साल थी विया। अच्छा, वरी चए थो मां ख़त लिखां थो चीफ सेक्रेटरी खे त रेंजर्स जी निगरानी में हिते जेको आहे सो पुछड़ी ताईं पाणी पहुचाए वञे ऐं हिननि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॾिसो ही अवाम खे कहिड़े क़िस्म जो लॉलीपॉप ॾियनि था, पाण हुकूमत में वेठा हर कमु हिननि खे रेंजर्स करे ॾे, FIR रेंजर्स करे ॾे, पाणी हिननि खे रेंजर्स पहुचाए ॾे। भई तव्हांजी पुलिस हुते छा थी करे, तव्हांजो आबपाशी अमलो हुते छा थो करे, तव्हां पाण छा बि छा था कयो? तव्हां इक़्तिदार में हुजण बावजूदि तव्हां बि इहा ॻाल्हि कयो त 18 साल पहिरियों फंक्शनल लीग जी हुकूमत हुई, उन इहे सॼा कया न, हाणे बि जेका चोरी वारदात थिए थी उहा फंक्शनल लीग थी कराए। ठीकु आहे इरफान साहब, वॾी महिरबानी साहब, अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां मौज़ूद महिमान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। मिलंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम ॾींदा इजाज़त।